नादिर में तालीम खाते पारां PST जूं 126 ऐं लोअर स्टाफ जूं 13 पोस्टूं तंगवाणी मुंतकिल करण वारे अमल ख़िलाफ़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई लाइब्रेरी में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। इन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद हयात कुंडराणी जी ही रिपोर्ट। सैदोकोट तालके कंपनी में असां उनकी भरपूर मदद कई था जिन जिन उस्तादनि सां नाजाइज़ी थी आहे असां उन्हनि सां इन दुख में बराबरि जा शरीक आहियूं। असां मुतालबो कयूं था पंहिंजे पीपुल्स पार्टी जे MPA जेको हमेशह काफ़ी मसइलनि ते ख़ामोश रहियो आहे, पर हीउ बेरोज़गारी जो मसइलो अहम मसइलो आहे। हिते जेकॾहिं 100 उस्ताद असांजा बेरोज़गार थियनि था त ईअं सम्झो त हज़ारे ख़ानदान बेरोज़गार थियनि पिया। ऐं असां MPA साहिब खां इहो मुतालबो था करियूं त जो उन ॾींहं खां जॾहिं ही हज़ारे मज़लूम माण्हू अव्हांजे दरनि जो अव्हांजे बंगलनि जो घिराव करनि, इहो सुठो न आहे। तव्हां पहिरियां हुनजो नोटिस वठो। शहर जे नौजवान जे रोज़गार ते नाड़ो हयो आहे, उनजे ख़िलाफ़ असां तमामु जेके पार्टियूं आहिनि सिसत लही दीवार थी आहियूं ऐं इंशाअल्लाह मुकम्मल इत्तिफ़ाक़ सां इताद सां इंशाअल्लाह पंहिंजो हक़ वापसि वठंदासीं। जेका APC थी आहे जेके 26 सीटूं आहिनि उन्हनि तगवानी तालके खे ॾिनियूं आहिनि ऐं असां APC जो मक़सदु हिते इहो आहे त ॾींदासीं छो सईदोकोट या कंहिं हवाले सां जेकॾहिं होॾे धमकियो आहे त उनजो मक़सदु इहो कोन्हे की चूंडियल आयल जेको सो खणी वञो। असीं उनजे लाइ अॼु APC थी आहे त असांजी इहो ई कोशिशि आहे त असीं हिकु बि सीट न ॾियूं। ठुल सदाईं जो आहे न बदतरीन सूरदाल जे अंदरि रही आहे, पर ठुल जे माण्हुनि खे सलाम आहे जन इन ज़ुल्म इन जबर इन लाइन साहिबनि जे ख़िलाफ़ सदाईं मैदान अमल रहिया आहिनि। हाणे बि असां PST ऐं GST जूं सीटूं टंगवाणी में मुंतकिल करण जे ख़िलाफ़ अॼु असांजी शानदार APC रही आहे, जिन में ठुल जे सभिनी नुमाइंदा सियासी तंज़ीमनि स्टेक होल्डरनि मौज़िन शहरनि ऐं असांजे उम्मीदवारनि हिसो वरितो। ऐं असां वज़ीर तालीम साईं सरदार शाह साहिबु, सेक्रेटरी तालीम साईं अकबर लियारी साहिब जिन खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त ठुल जूं जेके बि PST ऐं GST जूं सीटूं आहिनि उहे ठुल में हुजनि त जीअं ठुल जे हुनर ठुल जे जेका होशियार या ठुल जे लाइक़ु शागिर्दनि खे पंहिंजो हक़ मिली सघे। ऐं पंहिंजो असांजे ठुल शहर खां तरक़ी थी आहे। असांजी 124 जायूं ठुल शहर खां मुंतकिल करे सैदोकोट कयूं वयूं। असांजा अफ़ीसर मुलवसनि 124 जायूं ठुल खां मुंतकिल करे तालके तंगवानी में कयूं वयूं। अॼु ई असां सभु शहरी पाण खे ॾिठा सरापा इंतज़ार असां वारी पार्टी खां घुराई आहे, फ़ैसिलो कयो आहे असां हिन जे ख़िलाफ़ कोर्टनि में वेंदासीं, जदोजहद कंदासीं, पंहिंजी सीट वापसि कराए।